नौशर फिरोज लग दरिया खान मरी में बलदियाती इलेक्शन के हवाले से मुख्तलिफ हंधन ते कॉर्नर गॾिजाणियूं रखियूं वयूं। पीपी अॻवान मीर मोहम्मद बख्शी इकबाल खासकेली पारां वार्ड नंबर 3 जे माण्हुनि सां पीपी उम्मीदवार इब्राहिम ब्रोही जे कॉर्नर गॾिजाणी रखराई। पीपी अॻवान हाजी इब्राहिम ब्रोही जे मान में आजियाणो ॾिनो वियो। ॿिए तरफ़ मलिक बिरादरी जे मौज़िज़ शख्सियत अब्दुल जब्बार मलिक ऐं निसार मलिक पारां पीपी अॻवान इब्राहिम ब्रोही जे मान में आजियाणो ॾिनो वियो। कॉर्नर गॾिजाणियुनि में पीपी अॻवाननि सेठ असगर राजपूत, रईस अली नवाज मरी, अब्दुल सलाम ब्रोही, अली हसन मलिक, पीपी अॻवान उमर लुंड, अब्दुल हनान अंसारी, इकबाल खासकेली ऐं ॿियनि पीपी अॻवाननि शिरकत कई। उन मौक़े ते पीपी उम्मीदवार हाजी इब्राहिम ब्रोही ख़िताब कंदे चयो आहे त टाउन दरिया खान मरी जे गैर अवाम खे अपील थी कजे त हमेशह जीअं हिन भेरे बि मकानी चूंडनि में पीपी उम्मीदवारनि खे पंहिंजो क़ीमती वोट ॾेई कामयाब कंदा। इंशाअल्लाह असां हर दुख सुख में अवाम सां गॾु आहियूं। पीपी डिवीज़नल सदर अॻूणे कानून जे वज़ीर मोहतरम ज़ियाउल हसन लंजा टाउन दरिया खान मरी जा रिकॉर्ड तरक़ियाती कम कराया आहिनि। हिन भेरे शहर जे मेन बाज़ार ऐं बाईपास जो रोड मंज़ूर करायो आहे, जंहिं जो कमु तमामु जल्दी शुरू थींदो।